नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बहरिया टाउन मामले जे लाइ सिंध एक्शन कमेटी जो इजलास GM सैयद एडिफेस ॼामशुरे ते सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थी गुज़रियो। रिपोर्ट लियाकत अली चांडियो जे मुताबिक़ इजलास में सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी जीए सिंध क़ौमी मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, अवामी जमहूरी पार्टी जे सदर करम अली वसाण, अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी नूर अहमद कात्याल, जीए सिंध क़ौमी मुहाज़ जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम पोरियतन, मुज़ाहमत तहरीक के सदर सैयद मसरूर शाह, जीए सिंध कौमी पार्टी के चेयरमैन नवाज खान ज़ौर, नेशनल पार्टी के सदर ताज मरी, जिसकम चेयरमैन असलम खैरपुरी, सिंधी अदबी संगत के जनरल सेक्रेटरी अहमद सोलंकी, गुल हसन कलमती, सैयद खुदा डिनो शाह, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, नूर अहमद मेमण, रोशन अली बुरड़ो, सैयद जैन शाह, एडवोकेट मीर अहमद मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में कंदकोट लॻ क़बाइली तकरार में 9 बेगुनाह इंसानी जानुनि जे नुक़सान ते 2 मिंट ख़ामोशी इख़्तियार कई वई। इजलास में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त बहरिया टाउन DHA ऐं अहिड़नि ॿियनि हाउसिंग स्कीमुनि जी सूरत में सिंध ते हिकु वलार जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। इन मनसूबे जो मक़सदु सिंध जे साहिली पटी खां वेंदे कोहिस्तान, खीरथर ऐं कराची खां हैदराबाद ताईं ज़मीन खे हड़प करे ऐं उते धारे आबाद करे सिंध खे अक़लियत में तब्दील करणु आहे। इन मनसूबे जे सिंधी क़ौम भरपूर मुज़ाहिमत कंदी। इजलास में मुतफ़िक़ राय इहो फ़ैसिलो कयो वियो त बहरिया टाउन ऐं ॿियनि मेगा प्रोजेक्ट ज़रिए सिंध जी ज़मीनुनि ते वलार जे ख़िलाफ़ अदालती, सिफ़ारती ऐं सियासी जदोजहद ज़रिए सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जदोजहद कई वेंदी। इजलास में इहो मुतालबो कयो वियो त 4 मई 2018 ते आयल सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच जे फ़ैसिले ते अमल कयो वञे, जंहिंमें इहो वाज़े आहे त बहरिया टाउन खे ॾिनल पूरी ज़मीन गैरक़ानूनी आहे ऐं इन कब्ज़े में मुलविस सभिनी माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, उहा समूरी अलाट थियल ज़मीन रद्द कई वञे। इजलास में सुप्रीम कोर्ट जे अमल दरामद बेंच जे फ़ैसिले ते तहफ़्फ़ुज़ात जो इज़हार कयो वियो ऐं उन खे सिंध जे ख़िलाफ़ फ़ैसिलो तसव्वुर कयो वियो। इन फ़ैसिले ख़िलाफ़ अदालती जदोजहद करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में मुतफ़िक़ा तौर हेठियां फ़ैसिला कया विया। बहरिया टाउन ख़िलाफ़ अदालती जदोजहद जे लाइ 2 रुकनी कमेटी एडवोकेट मीर अहमद मंगरियो ऐं एडवोकेट सज्जाद अली चांडियो ते जोड़ी वई, जेके सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे फ़ैसिलनि खे नज़र में रखंदे ॿियनि सिंध दोस्त वकीलनि सां राब्तो करे अदालती फ़ोरम ते सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ अदालती जंग विढ़ंदा। ॿियो नंबर, सफ़ारती मुहाज़ ते जदोजहद ऐं सिंध में हाउसिंग स्कीमुनि जी सूरत में थींदड़ वलार ऐं सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण ख़िलाफ़ यूनाइटेड नेशन सिफ़ारतकारनि अॻियां सिंध जो केस रखंदा। इन बाबति हिकु गॾियल ड्राफ्ट तयारु करण लाइ प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, गुल हसन कलमती ऐं सैयद मसरूर शाह ते मुश्तमिल 4 रुकनी कमेटी जोड़ी वई। टियों नंबर, सिंध एक्शन कमेटी तरफ़ां 23 मई ते इंडिजिनियस राइट्स अलायंस जी मेज़बानी हेठि कराची में रिथियल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में सिंध एक्शन कमेटी जी मरकज़ी क़यादत शरीक थींदी ऐं सिंधी अदबी संगत सिंध जे सॾ ते सिंध एक्शन कमेटी में शामिल सभिनी सियासी जमायतुनि जा कारकुन सॼे सिंध में रिथियल एहतजाजी मुज़ाहिरनि में शिरकत कंदा। चौथों, सिंध एक्शन कमेटी तरफ़ां 6 जून 2021 ते बहरिया टाउन जे गेट अॻियां धरणे जो ऐलान कयो वियो आहे।